नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे। कराची खां सीपैक ते कम कंदड़ चाइनीज़ कंपनी जे एमडी जी सलमान अब्दुल्ला मुराद सां मुलाक़ात थी आहे। चीनी कंपनी सेटकोल जी एमडी ज़ियांग पिंग डिप्टी मेयर कराची सां मुलाक़ात कई आहे। चीनी वफ़द पारां कराची में बिजली, सेवरेज ऐं पाणीअ जे मामले ते साथ ॾियण जी ख़ातिरी कराई वई आहे। चीनी कंपनियूं मलीर में साफ़ पाणीअ जी फ़राहमी ऐं सिहत जी सहूलियतुनि लाइ साथ ॾियनि। सलमान अब्दुल्ला मुराद जो इहो चवणु आहे। अहम ख़बर है। कराची खां सीपैक ते कम कंदड़ चाइनीज़ कंपनी जे एमडी जी सलमान अब्दुल्ला मुराद सां मुलाक़ात थी आहे। चीनी कंपनी सेटकोल जे एमडी ज़ियांग पिंग डिप्टी मेयर से कराची सां मुलाक़ात कई आहे। चीनी वफ़द पारां कराची में बिजली, सेवरेज ऐं पाणीअ जे मामलनि ते साथ ॾियण जी ख़ातिरी कराई वई आहे। जॾहिं त चीनी कंपनियूं मलीर में साफ़ पाणी जी फ़राहमी ऐं सिहत जी सहूलियतुनि लाइ साथ ॾियनि। सलमान अब्दुल्ला मुराद जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे। कराची खां सीपैक ते कम कंदड़ चाइनीज़ कंपनी जे एमडी जी सलमान अब्दुल्ला मुराद सां मुलाक़ात थी आहे। चीनी कंपनी सेटकोल जे एमडी ज़ियांग पिंग डिप्टी मेयर कराची सां मुलाक़ात कई आहे। चीनी वफ़द पारां कराची में बिजली, सेवरेज ऐं पाणीअ जे मामले ते साथ ॾियण जी ख़ातिरी कराई वई आहे। जॾहिं त सलमान अब्दुल्ला मुराद जो चवणु आहे त चीनी कंपनियूं मलीर में साफ़ पाणी जी फ़राहमी ऐं सिहत जे सहूलियतुनि लाइ साथ ॾियनि। अहम ख़बर आहे। कराची खां सीपैक ते कम कंदड़ चाइनीज़ कंपनी जे एमडी जी सलमान अब्दुल्ला मुराद सां मुलाक़ात थी आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे आसिफ़ जतोई। जी आसिफ़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तव्हां ॿुधायां त सीपैक में कम कंदड़ चाइनीज़ कंपनी सेटकोल कंपनी जे एमडी ज़ियांग पिंग जी डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद सां मुलाक़ात थी आहे। ऐं तव्हां ॿुधायां त सलमान अब्दुल्ला मुराद ऐं हिन कंपनी जे एमडी जी मुलाक़ात में एशिया में हलंदड़ कमकार ख़ासि तौर ते कराची में सीपैक जो मनसूबो आहे उन ते ॿिन्ही तरफ़ा ॻाल्हि ॿोल थी आहे। हिन जो चवणु आहे त ख़ासि तौर ते सेवरेज ऐं जेको पाणीअ जो मनसूबो आहे उनखे भरपूर तरीक़े सां मुकमल कयो वेंदो। ऐं हिन मौक़े ते जेका सो डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद यकीन ज़ानी कराई आहे त सिक्योरिटी जा जेके बि ख़र्चा आहिनि चाइनीज़ जा ख़तमु कया वेंदा। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।